الحمد لله الحمد لله الذي خلق السماوات والأرض وجعل الظلمات والنور. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ألف لام ميم. أحسب الناس أن يقولوا آمنا وهم لا يفتنون. ولقد فتنا الذين من قبلهم فليعلمن الله الذين صدقوا وليعلمن الكاذبين. فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر: إن الدين عند الله الإسلام. صدقت يا رب العالمين. سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي. يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسلیما. سبھی ساتھی با آواز بلند پیار ऐं मोहब्बत सां मदीने वारे साईं ते दुरूद शरीफ पढ़ो. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وآل بيته أجمعين. عدد خلقك ورضا نفسك وزنة عرشك ومداد كلماتك وعدد كل معلوم لك دائما أبدا أبدا. जन दोस्तन दुरूद पढ़ियो आहे उन्हनि खे गुज़ारिश आहे थोड़ा थोड़ा सुरी अचो. माशाअल्लाह सुरपुर में चुरपुर में रहमत ऐं बरकत आहे. जेके मोहब्बत में वेठा हो दुरूद जन पढ़ियो आहे थोड़ा थोड़ा विच में पिंडाल खाली आहे. इंशाअल्लाह बी जमात भी ईंदी वेंदी. पिंडाल जल्दी में भरजी वेंदो जीअं पोयनि साथियुनि खे जगह आसानीअ सां मिले. बीठल दोस्त जेके रस्तनि में आयो उन्हनि खे भी गुज़ारिश आहे अदब एहतराम सां अल्लाह जो कुरान, मदीने जे मीर जो फरमान, सहाबा व आल बैत जो शान अची करे तव्हां सां ॿुधऊं. इंशाअल्लाह रब जी रहमत में उम्मीद आहे तव्हां सां घर हलंदासीं, खाली न पंहिंजो झोलियूं रहमत सां भरे पोइ हलंदासीं. चओ इंशाअल्लाह.
मुझा मोहतरम दोस्तों, आज जो ही अजीम शान बाबरकत प्रोग्राम तहफ़्फ़ुज़ मसाजिद व दस्तार फजीलत जे उन्वान सा मदरसा अरबिया अनवारुल कुरान बिस्मिल्लाह कॉलोनी घोटकी के अंदर इंतहाई ज़ौक़ व शौक़ सा इनेकाद पजीरा है। बिरादर मुकर्रम उस्तादुल हुफ़ाज़ क़ारी मोहम्मद लाइक चाचड़ साहब जी दावत दे अवां जे हिन प्रोग्राम में शिरकत नसीब थिया। रब जे दर दुआ द अल्लाह पाक तरफ़ैन जो अचण वेहण बुधण आलमन जो बुधाण पांजी बारगाह आलिया में मक़बूल ऐं मंजूर फरमाए। ॾाढिया चओ आमीन। इंतहाई रहमत ऐं बरकत वारी महफिल अल्लाह पाक जे कुरान पाक जी खालिस मजलिस आहे। चओ सुभान अल्लाह। मां समझा तो चंद सुभान अल्लाह चवंदा थका वेठा हो। हे कारकुन थकण वारा त न रात थक लाए छॾिया हाणे थका वेठा हो। ॾाढिया चओ सुभान माशाअल्लाह। होशियार थी वियो। रात जो भी वगरो आ ऐं उजागो त न है ना रात वारो। होश में वेठा हो ना। ईअं न मां पुछां हिकिड़ो निकिरी ॿियो वञे। ॾाढिया चओ सुभान अल्लाह। ओ कुंड वारा भी ॾाढिया चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा मोहतरम दोस्तों, आज हिन महफिल जो मोर अल्लाह जो कुरान आ। तवां सां सब हिन जे करे आया हो। पढ़ण वारो केर भी आ, नंढो या वडो, पांजो या पराओ, ॿारों जो या हितां जो, अब पढ़ंदो कुरान या अखबार पढ़ंदो। कुरान पढ़ंदो ना माण्हू वरी इहो चवंदा आहिनि फलानो महिमान ख़ास कंहिं दो अचे, कहिड़े टाइम अचूं। कारी मोहम्मद लाइक सां राब्ते में शहर जा माण्हू साईं खोड़ो साहब कंहिं महिल ईंदो। अब खोड़ो साहब कुरान पढ़ंदो, ॿिया नथा पढ़नि, कुरान पढ़ंदा। ॾाढिया चओ सुभान अल्लाह। कुरान जा आशिक ॿई हथ बुलंद करे चओ सुभान माशाअल्लाह। ए नंढा वॾा पोड़ा जवान ए अल्लाह जो कुरान ॿुधण आया आहिनि। चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा मोहतरम दोस्तों, जई कुरान पाक के ॿुधण भी सवाब आ, पढ़ण भी सवाब आ। हिन कुरान पाक के चओ ॾिसण भी खाली सवाब आ। चओ सुभान अल्लाह। कुरान पाक में अवांजे आड़ो सूरतुल अनकबूत जी तिलावत कई आ। इन जे अंदर अल्लाह रब्बुल इज्जत ईमान वारन के फरमाए तो तवा इए न समझो तो तवा सा कलमो पढ़ो आ ला इलाहा इल्लल्लाह। सब पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बस हाने कलमो पढ़ियो से हाने असां ते काई भी जिम्मेवारी ना है। हालांकि इए ना है, कलमे पढ़ण को पो असां जे मथा खोड़ जिम्मेवारियों आयद थिंदियूं। इस्लाम आणण खां बाद में असां जे मथो खोड़ जेको आहे शयूं लाज़मी थिंदियूं। जन ते असां के अमल करण जरूरी आहे। इए न चऊं असां बस कलमो पढ़ो आ बस जन्नत में हलिया वेंदासीं। ना रोज़ो, ना नमाज, ना हज, ना ज़कात, ना तिलावत, ना जिक्र, ना फिक्र, ना कुरान पाक जी मजलिस। बस इए जे असां कलमो पढ़ो आ। अब चवंदा आहिनि न माण्हू होटलन ते वेही करे बस मौली साहब नमाज बिमाज से ना है, बस असां कलमो पढ़ो आ। मुंहिंजा दोस्तों, इस्लाम इए ना आयो आ, ये कुरान पाक इए ना आयो आ, कुर्बानन सां पोतो आ। चओ सुभान अल्लाह। हर दौर में इस्लाम मुसलमानन का कुर्बानियों घुरे तो, करें जानी कुर्बानी, करें माली कुर्बानी, करें वक्त जी कुर्बानी। इस्लाम जो बोल बाला, इस्लाम जो अलम बुलंद थियो आ। कुरान जी जेको तालीम आम थी आ जो कुर्बानन सा। ॾाढिया चओ सुभान अल्लाह। अवा कुर्बानन सा दीन आयो है ना। तवा असां के घर वेठे मिलियो। मदीने जो मीर आमिना जो लाल मिठो मोहम्मद करीम भी तवा असां के घर वेठे मुफ्त में मिलियो। कुरान मुफ्त में मिलियो, कलमो मुफ्त में मिलियो। तवा असां अख खोली से अबो मुसलमान अम्मा मुसलमान। मुंहिंजा दोस्तों, सहाबा हिन कुरान ऐं दीन जे लाइ कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। चओ सुभान अल्लाह। ये कुरान शहीदन जे खून जा दरिया पार करे तवा असां जे घर में पहुतो आ। सहाबा भुख ते हन कुर्बानी ॾिनो। चओ सुभान अल्लाह।
अल्लाह फरमाओ हसिबन नास अन युतरकू अन यक़ूलू आमन्ना व हुम ला युफ्तनून। अल्लाह फरमायो चा मानो यो गुमान करंदा बस असा कलमो पढ़ियो आ अल्लाह अल्लाह इम्तिहान न ईंदो आज़माइशो न ईंदियो बस असा छड़िया वेंदासे ना ना ना। अल्लाह फरमायो वहुम ला युफ्तनून चा उहे आज़माया न ईंदो। अल्लाह फरमायो वलक़द फतन्ना अल्लज़ीना मिन क़ब्लिहिम अलबत्ता ताकीक असा उनका पेरन के भी आज़मायोसे ओ जन सारे ईमान आंदो जन कलमो पढ़ियो जन यकीन कयो वडा वडा उनजे मथो इम्तिहान आया। अल्लाह अल्लाह ओ घोटकी जा मुसलमानो हदौर में इम्तिहान आया कलमे पढ़ण वारन ते आज़माइशूं आयो। मदीने जे मीर आमिना जे लाल मिठे मोहम्मद करीम ओ सहाबा के हुक्म कयो हलुमो इलल जिहाद जिहाद दे जो नंढा ना वड्डा पोड़ा ना जवान बीमार ना सेहतमंद अचो ॾाढा चो सुभान अल्लाह। अब जिहाद ते साईं हुकुम कयो जिहाद ते छा मानी पक्की पई हुंदी या मार खाइणी आ ॾाढा चो सुभान अल्लाह। असा के मौलवी साहब नमाज ते सदीदो आ तरे भी असा साईं तू हल मां इंदो पयो आ ई आ ना बाबा। मोजा मोहतरम दोस्तों मदीने वाले साईं साहबा के हुकुम कयो अल्लाह अल्लाह जेको जाते हो जाते आवाज ॿुधो ओ ता निकरी पयो तलवार खणी करे जन के हथन में कुछ न हो खजन जा सुंडा खणी करे निकरी पया। अल्लाह अल्लाह मदीने जे मीर जे हुकुम के पोइते न कयो जो त साहब मिठे मोहम्मद करीम जा दीवाना हा परवाना है जान को अधिक माल को अधिक बच्चन को अधिक मदीने जे मीर सा प्यारो हो घर का अधिक आमिना जे लाल सा प्यारो हो जो तो मदीने वाले साईं फरमायो अल्लाह अल्लाह मोमिन भी हो ईमान वारो भी हो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। ॾाढा जो सुभान अल्लाह हुजूर जा आशिक जो सुभान अल्लाह। हाँ साईं फरमायो तामो एतरे ताईं कोई भी कामिल मोमिन न तो थी सके जेतरे ताईं मां मोहम्मद करीम से अबे को अधिक अम्मा को अधिक आल अयाल का अधिक पांजे बच्चन का अधिक मां मोहम्मद सा प्यार न करे सहाबा जो इन हदीस जे मथा अमल हो जान का अधिक मदीने जो मीर सड करे ये जवाब दींदो फिदा का उम्मी व अबी या रसूल अल्लाह। ॾाढा चो सुभान अल्लाह। मां समझा तो हाणे सा थकजी पया मां टियों वाइज अल्हम्दुलिल्लाह कया तो आवाज मांजो घोटकी पहुंचे तो तहां सुभान अल्लाह न ॾाढा चो सुभान अल्लाह। हाँ हाँ खबर पवे आज घोटकी में हुजूर जा सच्चा आशिक घर थिया हन हे रत ॾियण वारा मुजाहिद हन हटण वारा नाहन ॾाढा चो सुभान अल्लाह। माशाअल्लाह कारी मोहम्मद लायक के मुबारक हुजे अल्हम्दुलिल्लाह जलसो शुरू थिया पिंडाल भरजी हुआ चो सुभान अल्लाह। अब मोहब्बत में बैठा हो या मजबूरी को जेके मोहब्बत में वो बई हथ बुलंद करे चो सुभान अल्लाह। माशाअल्लाह हे सजा मोहब्बत में आया है मार्ज पे गयो मदीने जो मीर आमना जो लाल ओ पांजे साहबा के सड कंदा हा साहबा दीवाना परवाना यो जवाब ॾींदा हा फिदा कौमी वाबी या रसूल अल्लाह जी मुझा आका मुझो अबो भी ताजे मथा कुर्बान ओ मुझा दिलबर मुझी जिजल अम्मा भी ताजे मथो कुर्बान वने
सोना तवाजे मथा मुझो अबो अमा कुर्बान साईं हुकुम कयो गज़वाए तबूक जे मौके ते सहाबा निकरी पया मदीने जे मीर जो एकड़ो सहाबी आ जंहिंजो नालो अल्लाह अकबर तवज्जो कजो असांजी कुर्बानी का भी ना है दोस्तो असां के कंडो भी हिन कुरान जे करे न लगो आ दीन जे करे न लगो आ मदारिस जे मसाजिद जे तहफ़्फ़ुज़ जे लाए कंडो भी ना आयो आ धिको भी न लगो आ असां के जड़ो धरणे जे लाए सदन ता तरह भी जेको मुजाहिदा चंदा पर उहे मानो सुस्ती जो मुजाहरो सहाबा जान कुर्बान करनी आ टुकड़ा टुकड़ा थियणो आ हज़रत हंज़ला रज़ी अल्लाह ताला अन्हु शादी जी पेरी रात अल्लाह साईं जो यो ऐलान हंज़ले जे कनन ते पहुची वियो अल्लाह हंज़लो शादी जी पेरी रात अञा घरवारी सां सुतो हम बिस्तरी भी कई हाणे ऐलान पहुची वियो चवे तो मांखे तलवार खणी दे मां भी वञाई तो जिहाद ते डाडा न तो जय सुभान अल्लाह घरवारी दी चवे हंज़ला हंज़ला नवन अन्या हुकुम इंदा रहंदा शादी मस्तिया हंज़ला वरी करे जिहाद जो हुकुम थिंदो हंज़लो चे तो ना हयाती दे भरवसो ना है मदीने जे मीर जो हुकुम आ घरवारी के चे तो खां वधीक मुजी जान खां वधीक घर खां वधीक बच्चन खां वधीक माखे मिठो मोहम्मद प्यारो आ हाँ हाँ मां वञाई घरवारी चवेस थी नथो मुड़े चई ना चई पो भला जनाबत जो गुस्ल कर तड़ कयूं वञ चे तो मांखे 5 मिनट लगंदा मां पंहिंजे महबूब जे हुकुम ते 5 सेकंड भी देर न कंदुमि ॾाढा चओ सुभान अल्लाह अल्लाह जंहिंजो कायद महबूब मुस्तफा हुजे कारकुन सहाबा मुर्शिद मदीने जो मीर आ मुरीद सहाबा उस्ताद मिठो मोहम्मद आ शागिर्द सहाबा ॾाढा चओ सुभान अल्लाह सहाबा जा आशिक ॾाढा चओ सुभान माशाअल्लाह मार्ज़ पे कयो हंज़लो तलवार खणी करे मदीने जे मीर सां वञे तो सहाबा सां ओ उहद में लड़ंदे लड़ंदे मदीने जे मीर जे सहाबा सां काफरन सां मुकाबलो करे उहद में शहीद थी वियो अल्लाह उन जी घरवारी ढोड़ी दी आई मदीने जे मीर रे आई सहाबा के साईं मोकलो वञो पुछा कयो हंज़ले जी घरवारी शादी जवे चई ओ मुंहिंजा सुण तव्हां जेको आहे शहीद के तड़ नायो ॾींदो गुस्ल नायो कराईंदो अल्लाह मदीने जे मीर फरमायो शहीद पाक शहीद के उन्हनि कपड़नि में दफनायो शहीद के ओ जेको आहे तड़ न ॾियो शहीद क़यामत जे ॾींहुं उथंदो साॻी हालत में उथंदो ये फाटल कपड़ा इहो मेरो हाल जख्मी जिस्म हूंदो रत वांदो पियो हूंदो रत जो रंग त ॻाढ़ो हूंदो पर उनजी खुशबू मुश्क अंबर खां वधीक हूंदी ॾाढा चओ सुभान अल्लाह हा हा साईं जन फरमायो शहीद के उन्हनि कपड़नि में दफनायो उन हालत में दफनायो क़यामत जे ॾींहुं शहीद उथंदा उन्हनि जो रत ताज़ो वहंदो पियो हूंदो ऐं उन खुशबू मुश्क अंबर खां वधीक हूंदी मुंहिंजा दोस्तो हंज़ले जी घरवारी चए थी साईं हिन खे जनाबत जो गुस्ल आहे तड़ करायोसि पोइ दफनायो साईं फरमायो लाश ॻोल्हियो उहद में शहीदनि जो कतारूं लॻियूं पियो हन लाश नथो लभे लाश जे मथां लाश पियो आहे कंहिंजो जिस्म टुकड़ा कंहिंजो बाहूं कटियूं पियो हन कंहिंजो जेको आहे चेहरो मनसूख थियो पियो आहे सहाबा खे नथो लभे जे हंज़ले के ॻोल्हियो हीअं ॻोल्हनि था अचानक हज़रत हंज़ले जो लाश अल्लाह जा मलाक खयूं था अचनि ॾाढा चओ सुभान अल्लाह फरमायो घरवारी के मुबारक जो अल्लाह ओ तुझे मुड़स के असाना अल्लाह जा फरिश्ते हंज़ले के गुस्ल ॾिनो था अचनि जंहिंजी ॾाड़ीअ मां पाणी थो अल्लाह सहाबा कुर्बानियूं ॾिनियूं घर छॾियो बच्चा छॾियो हाणे इहो ऐलान
मदीने जे मीर जे सहाबा दे बोधो ब्याबा साहब मदीने जे मीर जा गुलाम एकड़े जो नालो हजरत अब्दुल्लो बे जो नालो साद बिन अबी वक़ास भई बेचारा गरीब मिस्कीन दिल जो दिल में तड़प होयन सहाबा वया असा जिहाद ते न वयासे असा न वयासे अल्लाह अल्लाह एडो सहाबा के दीन ते कुर्बानी देण जो शौक हुयो ॾाढा जो सुभान अल्लाह असा जड़ो जुलूस ते धरने में वञण जे लाइ भी सोचूं था मुंहिंजा दा जेकर कायद जो हुकुम अची वञे त लपाए कंदो इस्लामाबाद जो हुकुम अची वञे हाज़िर थींदो पर मुंहिंजा दोस्तो घबरायो ना हिन मुल्क जो ना अहल ना लायक वजीर आजम ॿियनि खे चए थो घबराना नहीं पाण घबराए चुको आहे दिमाग जा ठका निकिरी अथसि चरियो थी वियो आहे पागल थी वियो आहे हाणे हिन मुजाहिदन के दिसे थो चे तो मां तो वन्या तो हाने आखिर में गारियों दिया मां ट्रियोनी भी जलसे में चयो हो मुनाफिक जी या निशानी आ गालाइंदो तो गारियों दींदो छा कंदो अब मुनाफिक जाहिल मानो गारियों दींदो पढ़ियल मानो गारियों न दींदो आ तमीज वारो मानो बदशद न गालाइंदो आ सुलझल मानो खराब न गालाइंदो आ हिंजी जुबान मां खलीज लफ्ज इस्तेमाल थिन था मां सलाम थो कया कायदे मिल्लत इस्लामिया जे सब्र तहम्मुल बर्दाश्त सियासत बसीरत के जै हिन मलोन के करे गलत जवाब ही न दिनो आ डाडा न तो चे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा कायदे इस्लामिया मौलाना फजलुर रहमान नारे तकबीर मुझा मोहतरम दोस्तों ओए बस सहाबा बेचारा हुजूर जे हुकुम दे वनी न सग्या सवारी ना है हथे खाली हाने हिक बे के चवंदा हजरत अब्दुल्ला साद बिन अबी वकास के जे दो साद पान नायो हला किए कयो साद भी परेशान आ मदीने जे मीर जो हुकुम आ निंड नथी अचे काश ही नथी वणे अल्लाह अकबर हजरत अब्दुल्ला दो जवे साद तो दुआ घुर मा आमीन जवा अल्लाह साद चवे दो अब्दुल्ला ओ मादा घुरा तो जाओ आमीन आमीन हजरत अब्दुल्ला हथरा खणी करे अल्लाह जी दरबार में अर्ज तो करे ओ मुझा रब करीम मदीने जे मीर जो हुकुम जिहाद जो हुकुम अल्लाह असा जे लाए असबाब पैदा कर अल्लाह अल्लाह तो असा जे हाल के रिसेंदो अल्लाह साथे खाली अल्लाह सा पेरे प्यादा अल्लाह साथ सवारी नाए अल्लाह असा जे लाए आसानी पैदा आमीन 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 अल्लाह वरी साथ दुआ दो घुरे ओ मुझा अल्लाह जिहाद काफरन सा मुकाबलो अल्लाह सा के उथे पहुंचा अल्लाह काफरन सा मुकाबलो कयो ओए असा सा मुकाबलो करन ओ असा दे हमलो करन असा उन ते हमलो कयो अल्लाह ओ भटकी जे जलसे में अचण वारो तवज्जो गजाए केड़ो ना शहादत जो शौक केड़ो ना जज्बो इस्लाम जी सर बुलंदी झेलाए कलमे झेलाए अल्लाह केड़ो और इनके जज्बो हो अल्लाह वे काफर सादे हमलो कर अल्लाह तुझे दीन जे लाए असा विड़ो उन काफरन जी तलवार असाजे मथो अचे अल्लाह तुझा दिनल उज़्वा अल्लाह तुझे दीन जे लाए
काफर असां जो अखियों कढन अल्लाह अल्लाह ओ तुझे दीन जे खातिर ये असां जो काफर कन भी कढन उज़वा भी कढन असां जा पैर भी वठन ओ क़यामत जे ॾींहुं माशर जे मैदान में अल्लाह जड़े तू असां के उथारे असां हे भगल उज़वा कटल उज़वा टुटल उज़वा अल्लाह तुझे आड़ो असां पेश कयूं रब तू पुछा करे अब्दुल्ला अखियों निरियूं माई काड़े गई अब्दुल्ला कन ॾिना माई काड़े गई अब्दुल्ला हथ ॾिना माई काड़े गई अब्दुल्ला चपड़ा ॾिना माई काड़े गई अल्लाह अल्लाह जड़ी मां पंहिंजो ये कटल उज़वा ओ ये भगल उज़वा ओ ये टुटल उज़वा ही बुक में खणी करे झोल में खणी करे तुझे आड़ो पेश कया मां ही चवा अल्लाह तो ते चयो हो इन्नल्लाह अश्तरा मिन أنفسهم وأموالهم بأن لهم الجنة ॾाढा चो सुभान अल्लाह रब तो त चयो हो मां मोमिननि खां उन्हनि जो जानियो उन्हनि जा माल ख़रीद कया आहिनि बदले में मां रब जन्नत ॾींदो मान ॾाढा चो सुभान अल्लाह अबा हे जान कहीं ॾिनी आहे हथ मथे करे चो कहीं ॾिनी आहे अल्लाह अबा माल कहीं ॾिनो आहे अल्लाह बच्चा कहीं ॾिना आहिनि अल्लाह पोइ छो न उन रब जे नाले ते घोर कयो साहबा जो इहो ई नज़रियो हो अल्लाह ॾिनी आहे जान उनजे रस्ते में करे छॾऊं कुर्बान ॾाढा चो सुभान अल्लाह अल्लाह तो ॾिनी असां तो सां वापार करे आया हो अल्लाह 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 असां तुझे रस्ते में तुझी ॾिनल जान कुर्बान बच्चा कुर्बान माल कुर्बान तन मन धन कुर्बान अल्लाह हाणे असां के ओ जन्नत जो वारिस बना अल्लाह असां को दो राज़ी थी अल्लाह अल्लाह साहबा जो शहादत जो शौक कुर्बानी ॾिनो कुरान खातिर पंहिंजा बच्चा कुर्बान कयो पेट सां पत्थर वठी करे दीन ते सच्चा हाल अल्लाह अल्लाह रब फरमायो ला इकल मुमिनून हक़ ॾाढा चो सुभान अल्लाह मां समझा तो ता हाणे कमजोर थी आओ जेके मुजाहिद आयो ॾाढा चो सुभान अल्लाह मां चयो के मुजावर वेठा आहिनि हे रत ॾियण वारा मुजाहिद आहिनि हे मानी खाइण जा मुजाहिद न आहिनि हे क़ुरान जा सच्चा आशिक आहिनि ॾाढा चो सुभान अल्लाह हा हा मुंहिंजा दोस्तो असां त जलसे में छा कंदाऊं इश्तिहार पढ़ाऊं ना कारी मोहम्मद लाइक जलसो रखियो आहे ॾिसूं ख़ासि मौलवी आहे ख़ासि मौलवी कहिड़ो मौलवी असदुल्ला चई इहो बि न चई साईं हाले शरीफ वारा चई इहो बि न कहिड़ो मौलवी ओ गोले लभंदा नोट ताम का बंदोबस्त है अब आहे न इहो चई साईं तूं यारो मौलवी ख़ासि मौलवी मुंहिंजा दोस्तो असां त अॻ में जलसे खां अॻ में इहो ॿोलऊं सहाबा पेट सां पत्थर ॿधी करे ॾिठे मोहम्मद जे दीन ते कुर्बान थी विया क़ुरान पाक जो दामन न छॾियऊं ॾाढा चओ सुभान अल्लाह साईं ने हुकुम कयो मुंहिंजा साहबा मदीने ऐं मके जे विच ते काफ़रनि सां मुक़ाबले जे लाइ ओ हिकिड़ी खंदक खोटणी आहे अल्लाह अल्लाह वञो टीकम खणी करे औज़ार खणी करे वञो ओ विच में खंदक खोटियो खॾो खोटियो साहबा केॾा नाश कहा ना कयो ओ सुस्त न थिया साहबा जो नज़रो मदीने जे मीर रे हो केड़ो ना खुश होंदो केड़ो ना जेको दीवाना सहाबा तो सहाबा थे शब रोज कन की ईद होती थी अल्लाह का फजल होता थे मुस्तफा की दीद होती थी ॾाढा जो सुभान अल्लाह सहाबा जो रोजानो दीदा असां ते मदीने वारे साईं जो शान मकाम ॿुधऊं दिल ठरे पर
सहाबा जो केड़ो ना मंजर होंदो, केड़ो ना अंदाज होंदो, सामो दिलबर नबी वज़ुहा चेहरे वारो मिठो मोहम्मद होजे, सहाबा जो नजरो होजन। चो सुभान अल्लाह। उनको बच्चा विसरी वेंदा हा, घर विसरी वेंदो हो, आल आयाल विसरी वेंदो हो। मां अर्ज पे कयो सहाबा हलिया, अल्लाह अकबर, खंदा खोटिंदा पेट सा पत्थर बदल, अल्लाह हलंदे 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 ओ हिकड़ी जगह ते पहुतो जाथे वडो चट्टान जियो, वडो पत्थर जियो, हणी हणी बीठा पर टुटे नथो, भजे नथो। हाणे सहाबा चयो कीअं कयो, आया मदीने जे मीर आमिना जे लाल मिठे मोहम्मद करीम जो ओ जेको सहाबा जो सिपा सालार, सहाबा जो कायदो हो, मदीने जो मीर अगवारो हो, मिठो मोहम्मद करीम हो। घोटकी वारो साईं दे आया, मदीने वारे साईं फरमायो अचो अचो मां मोहम्मद करीम पार हला थो। ॾाढा चओ सुभान अल्लाह। साईं पान आया, अची करे उन खंदक जो मुआइनो कयूं, फरमायो त टीकम मूंखे ॾियो। साईं पान पा नफ्से नफीस तवज्जो कयो, पान लथा नुबुवत वारे हथन मुबारकन सां ही जो टीकम सां हिकड़ो थक हयो, चट्टान जा टुकड़ा टुकड़ा थी विया। ॾाढा चओ सुभान अल्लाह। छो त मदीने जो मीर, बहादुरन जो भी सरदार, ताकतवरन जो भी सरदार, मुजाहिदन जो भी सरदार आ। चो सुभान अल्लाह। पत्थर चिणगा चिंगड़ा चिणगा चिणगा थियो, उन चिणगन जी रोशनाई में सहाबा फरमाइन पिया असा के केसरो किसरा जो मारियूं नजर अचन पयो। चो सुभान अल्लाह। साईं के जरे ॾिठो ही जो नुबुवत वारे हथन सां टीकम हलान पिया, ॾिठो तो महबूब जो कुर्तो मुबारक मथे थियो, तो सहाबा फरमान था असा के भुख जे करे बदल हो। अल्लाह अकबर। रहमत वारे नबी, दिलबर नबी, आमिना जे लाल नबी के ब पत्थर पेट मुबारक सा बदल हा। अल्लाह। असा जलसन में मानियों गोलूं, असा जलसन में ताम तलाश कयूं, पर सहाबा जो केड़ो मंजरा, मदीने जे मीर जो केड़ो अलम आ जो साईं जन जे घर में महीनो महीनो बाहे नथी भरे, मानी नथी बचे, पर मिठो मोहम्मद ऐं संदस सहाबा सच्चा यार, वफादार, जानसार, चौकीदार मिठे मोहम्मद सा कुलो कुल्हे में मिलायो बीठा। ॾाढा चओ सुभान अल्लाह। असा वरी छा कंदो जॾहिं जलसन में अचूं या धरणन में अचूं, साईं कम ॾाढो भलो हो पर मौलविन मानी न खाराई। अब आहे न ये कम ॾाढो भलो हो, इंतजाम सुठो हो, पर यार असा भुख ते हलिया आयासीं। मुंहिंजा दोस्तो इएं तो चयो सवाब विञाए छॾियो, इएं न चओ, सब्र कयो। सहाबा पत्थर बदल, आमिना जे लाल खे ब पत्थर बदल। आखिरी ॻाल्हि ॿुधायां, साईं जो थोड़ो इशारो मां सम्झां थो। माशाअल्लाह। ॾाढा चओ सुभान अल्लाह। साईं जे तो 9 बजे ताईं टाइम आ, अब वेहाय अल्लाह। ॾाढा चओ सुभान अल्लाह। हा हा। मदीने जे मीर जो साहबी हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु, मिठे मोहम्मद करीम जो गुलाम आशिको हो, चवे थो अज मदीने जे मीर मौको ॾिनो आ। अल्लाह अल्लाह अर्ज कंदो हो, सोना करे मुखे टाइम दो, मुझा दिल भरे ओ करे मुझे घर हलो, दावत कबूल करो। ओ कोई मानो मुर्शिद के दावत करे, कोई आलम के घुराए। अल्लाह अल्लाह वाह जाबिरे ओ तो दावत कहीं तो करे, आमिना जे लाल महबूब जुल जलाल के उन खंदक जे मौके ते साईं ने आयो। आस्तरे जी करो, भिक में वेही करो, जे तो सोना हलो अज मां जाबिर जी दावत खाओ। चो सुभान अल्लाह। साईं अज हलो मौको ॾिनो थो, अज ता मां जाबिर जी दावत कबूल कयो। साईं ने फरमायो इंतजाम आहे। साईं हिकड़ो नंढड़ो छेलड़ो आ,
बिन चिन मानुन जे अटे जेतरो जेको आहे अटो पयो आ इन जे करे तवा भी हलो कुछ तवा सा साहबा हलन अल्लाह अकबर तवज्जो कयो साईं फरमाए जाबिर वन तैयारी कर मां मोहम्मद पान अचा थो चो सुभान अल्लाह केड़ा भाग जाबिर जा साईं इहो न ॾिसंदा हा त मुंहिंजो सहाबी गरीब हा अबा अज माण्हू जेको आहे गरीब खे मिसकीन खे अहमियत न ॾींदो आहे मदीने जो मीर गरीबन सां मिसकीनन सां चो भाकुर पाईंदा हा ॾाढा चो सुभान अल्लाह जाबिर तो हल मां मोहम्मद अचा थो पयो अल्लाह अकबर जी हजरत जाबिर वयो खुशी में पांजी घरवारी के चए तो जल्दी कर आज मुझो सोनो नबी दिलबर नबी आमना जो लाल नबी कायनात जो सरदार नबी थो अचे ॾाढा चो सुभान अल्लाह मदीने जो मीर आमना जो लाल मिठो मोहम्मद करीम अचे थो अकेलो ना चार यार ना ओ खंदक खोटण वारा साहबा घोटकी वारो तो के खबर न घना सौ न न हजार न 1400 साहबा हुआ ॾाढा चो सुभान अल्लाह साईं ऐलान कयो या अहल खंदक अचो आज जाबिर जी दावत अल्लाह अल्लाह जाबिर ले आयो हज़रत जाबिर लेड़ो जो गोश्त छेले जो गोश्त तैयार को अटो भी तैयार पांजी घरवारी के जो तो जल्दी कर आज मुझो महबूब आज मुझो सोनो ओ मुझे अंगन ते अचे थो अल्लाह मुझो दिल पर अचे थो रहमत वारो नबी अचे थो खुशबूदार नबी अचे थो जिस चमन में मेरे महबूब जाके जुल्फा खोलिया ले चली बाद सब खुशबू की भर भर झोलिया ॾाढा चो सुभान अल्लाह जाथे मदीने जो मीर उते खुशबू जा हुबकार चो सुभान अल्लाह उते खुशबू जा हुक्का जाथे साईं जा कदम जाथे महबूब तशरीफ फरमा थिन पिया उते खुशबू हज़रत जाबिर जारी कई साईं जन 1400 सहाबा वठी करे आया जरे हज़रत जाबिर ॾिठो गमगीन थियो परेशान थियो अल्लाह अकबर मां त सोने के ऐं कुछ माण्हुनि खे दावत कई हे त 1400 सहाबा अल्लाह अकबर हाणे बुराई कीअं थींदी कारी मोहम्मद लायक इंतजाम करे पंजन मौलविन जो आई हिते ट्रक मौलविन जी अचे तो पो परेशान थींदो ना पो हेडे वेंदो कार साहब छा मसलो आ जैसे मां तो मौलवी थोड़ा घुराया हा हे त आलिम सगोरा पान अची वहन हाने की कया हज़रत जाबिर भी परेशान आ घबरायो गमगीन थियो मदीने वाले साईं दिल जा ॾिनी जाबिर घबराए ना परेशान न थी मां मोहम्मद जे वेठो आया ॾाढा चो सुभान अल्लाह स्टेज वारा भी चो सुभान अल्लाह हा हा जंहिंखे दिल जा मदीने जो मीर ॾे तोखे माखे तसल्ली उस्ताद ॾींदो मुर्शिद ॾींदो अबो ॾींदो भाव ॾींदो पर वाह साहबा जॾहिं परेशान थींदा हा उन्हनि खे दिल जा मदीने जो मीर पार ॾींदो हो ॾाढा चो सुभान अल्लाह हज़रत जाबिर के साईं फरमायो मुझा जाबिर घबराए न गमगीन न थी परेशान न थी मां जो वेठो मोहम्मद चवे थो जाबिर अटो भी खणी आ अल्लाह ओ जाबिर जी मुझा दिल पर जाबिर भाजी भी खणी धक न लायोस साईं खणी आयो साईं पंहिंजे नुबत वारे वात मुबारक मां लोब कढी करे शिफा वारी लोब बरकत वारी लोब ओ रहमत वारी लोब जाबिर जे भाजी में आंदी अटे में आणे करे फरमायो जाबिर हाणे मानी
ॿारनि खे चओ पचाईंदा वञो, भाॼी बि कढंदा वञो, सहाबा खाईंदा वेंदो, जाबिर पूरी थी वेंदी। अल्लाह हज़रत जाबिर चए थो ओ खंड खोटण वारो 1400 साहब खाईंदा वया, खाईंदा हो, मानी पचंदी वई, दस्तरखानो लगंदो हो, 1400 साहब खाइयो, मदीने जो मीर भी खाइयो। हाणे जो मारे सा भाॼी भी ओतरी आ त अटो भी ओतरो आ। ॾाढा चओ सुभान अल्लाह, अटो भी ओतरो पियो आहे। अबा इहा छाजी बरकत ही, रहमत वारे दिलबर नबी जे लुआब मुबारक जी बरकत हुई। मिठे मोहम्मद जो इहो मौजो हो। उहा लुआब हजरत अबू बकर साईं जे खुड़ी खे लगे ज़हर खत्म थी वञे, उहा लुआब हजरत कतादा जे निकतल अख, निकतल तारो उनखे लगे हजरत कतादा जी अख अखिन जहिड़ी बणजी वई। ॾाढा चओ सुभान अल्लाह। उहा लुआब सोने अली हक जे वली, शेरे जली, फातिह खैबर, शेरे बब्बर, हजरत अली उल मुर्तज़ो, अल्लाह शेरे खुदा जे उथल आखिर में लगे। खैबर जे मौके ते हजरत अली जो अखिन जहिड़ियूं बणजी वियो। उहा लुआब आबे ज़मज़म में अचे, आबे ज़मज़म ओ शिफा वारो बणजी वियो। अल्लाह वारो बणजी वियो। हाणे साईं फरमायो माउ ज़मज़म लिमा शुरिब लहू औ कमा क़ौल, आबे ज़मज़म जेको पीअंदो वेंदो अल्लाह उन्हनि जी दुआयूं क़बूल करे छॾींदो। ॾाढा चओ सुभान अल्लाह। अबा आबे ज़मज़म एडो बरकत वारो आहे, एडो जेको आहे शिफा वारो पानी आहे, एडो जेको आहे बरकत वारो पानी आहे। साईं फरमायो आबे ज़मज़म जई मानो पीअण खां अॻु में जेका दुआ, जेका तमन्ना घुरे थो, अल्लाह उन आबे ज़मज़म जे करे अल्लाह उन्हनि जी मुराद पूरी करे थो छॾे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। हा हा हाजी सगोरा अचनि, उन्हनि खे चओ त असांखे बी काशाई सऊदी जी मक्के ऐं मदीने जी मिले न मिले, मक्के ऐं मदीने जो खारक, मदीने जी मक्के पाक जो आबे ज़मज़म मिले। चओ सुभान अल्लाह। ॾाढा चओ सुभान अल्लाह। असां वरी छा चवंदा हाजी साहब ॾे हाल, सऊदी जो को रुमालड़ो आंदोई मांजे लाइ, सऊदी को टोपड़ी को जेको आहे असांजे लाइ वॻो डबल घोड़ा भोसकी जो, ये जेको मां पाती वेठो आहे न इहो भी सऊदी जो आहे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। ॾिनो भी हमरा घोटकी जो हो। चओ सुभान अल्लाह। हा हा चई मौलवी साहब आया हो सऊदी को मां मोटी आयो आहे, हे वॻो पायो मांखे भी सवा मिले। ॾाढा नथो चए सुभान अल्लाह। असां मौलवी जेको आहे तकरीबन मुफ्त वारियूं शयूं, हे रुमाल भी मांखे जलसे में मिलियो। चओ सुभान अल्लाह। अञा ॿुधाईंदा मां त वरी तव्हां भी हा हा इमरान सड़े, इमरान जा पिठू सड़न। चओ उलमा जी इज्जत, कुरान वारन जी, हाफिलन जी, कारन जी, दाढ़ी पटके वारन जी अल्लाह चओ इज्जत वधाए छड़ी आहे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। शहीद रहमतुल्लाह अलैह अल्लामा डॉक्टर साहब पंहिंजे वाइज़न में चवंदो हो सड़े छो थो, जले छो थो, आलिम थी ॾेखार। चओ सुभान अल्लाह। सड़ी छो थो, मौलवी थी त मज़ा थई, कुरान वारो थी त मज़ा थई। कारी मोहम्मद लाइक साहब आहे ना, ये मस्जिद ऐं मदरसे जो प्लाट मिलुस, कारी साहब हिते पढ़ाए, हे तोजे हवाले आ। ॾाढा चओ सुभान अल्लाह। इमरान घबराइजी चुको आहे, दीन जा दुश्मन परेशान आहिनि। मदरसा मस्जिदूं कुरान वारा न हुजनि, दीन वारा न हुजनि। हे मिठे मोहम्मद जो जिंदा मौजो क़यामत ताईं रहंदो, कुरान वारा भी रहंदा, मदरसा वधन पिया। ॾाढा चओ सुभान अल्लाह। अब तव्हां साथ ॾींदो न कुरान वारनि सां, ॿई हथ बुलंद करे चओ सुभान अल्लाह। नारे तकबीर, शान मुस्तफा, शान कुरान, नारे तकबीर। मुझा मोहतरम दोस्तों, आज दुनिया जा हुक्मरान यहूद, हनूद, नसारा, कादियानी
कट्ठे थी चुका हन मदरसा ना हुजन मस्जिदियों ना हुजन तुझे मुझे कायद सिंध अल्लामा राशिद खालिद महमूद सखर में उड़वी मस्जिदियों जड़े बिल्डोज कयो वियो क्रेन ते चढ़ी करे कायद सिंध चयो आज तव्हांजी क्रेन असांजे लाशन ता गुजरंदी अल्लाह जे घरन दा बाद में वेंदी उन मदीना मस्जिद तारक रोड कराची में भी तुझे मुझे कायद सिंध अल्लामा राशिद खालिद महमूद उन जज के ललकारियो उन सालमन के ललकारियो पांजे कारकुनन सा तासा पांजे सिरन सा कफन बधी करे आज आया हो असा जान जी बाजी लगान जे लाए तैयार आयो लेकिन अल्लाह जे घरन के शहीद थियन नणी नासे चो इंशाअल्लाह मुजाहिदन वारी चो इंशाअल्लाह हा हा ए शैतान खान वणन वारो आ अबा या उन्हीं जे वणन ऐं भजन जी या निशानी आ हाने जेको आहे लाउड ते गलाए हिकड़े थो वा तमा निकरेस बियो थो आहा मां कल वाइज में चुम हमरा जो वात अलहे बेउजवे जो नालो न खणदो आहा ए वजीर आजम अल्लाह अकबर अल्लाह पाक छल जो अल्लाह हिदायत दे कौम के आए उन जे वाज में वो चूतिया ओड़ा वेठा तारन जो ठका है सीटियो हन मुजा दोस्तो कायदे अल्लामा शहीद रहमतुल्लाह अलैह अल्लामा डॉक्टर खालिद महमूद गफ्फर अल्लाह मरकदाहु सखर जे आखिरी तकरीर में शहीद सखर शहीद मस्जिद शहीद नमाज शहीद जलसा अल्लामा डॉक्टर साहब इमरान खान के चयो हो तो मातो के पांजे महबूब कायद मिल्लत इस्लामिया जे पेशाब जे कतरे जे बराबर न थो समझे डाढा चो सुभान अल्लाह कायद जा परवाना चो सुभान अल्लाह आहा मुजा दोस्तो असा कायद जमियत जे एकड़े कदमन जे मिट्टी जे बराबर भी इन चूते के नथा समझो असा जो कायद लखन आलमन जे जेको है दिल जी धड़कन जेके अल्लाह वारा भी कल साईं मुफ्ती मोहम्मद ताहिर हाल जो वाज में बुधायो अखिन मा पानी अची वियो साईं अब्दुल समद मुर्शिदुल मुवाहिदीन वल मुजाहिदीन साईं जन हाल शरीफ वारन मौलाना साहब जे हथन के वठी चुमियो थारन मौलाना साहब जे हथन के वठी पांजे सीने ते रखन मौलाना साहब जे तो साईं दुआ घुरो साईं वडन चयो मौलाना तू दुआ घुर डाढा चो सुभान अल्लाह साईं हाले जी वारन चयो मौलाना तू दुआ घुर जेको तू कम करे थो असा नथा कयो तो अज यहूदन के कादियान के सालमन के ललकारू बीठो आ तोखे घर जी परवाह ना है बच्चन जी परवाह ना है तोखे जान जी परवाह ना है तो तू दुआ घुर मा आमीन चवा डाढा चो सुभान अल्लाह मुझा दोस्तो आज मुझी तकरीर जो मौजू यो हुआ तो दीन कुर्बान सा आया इस्लाम जो बोल बाला कुर्बान से थियो तारीख पढ़ी ॾिसो शहीदन जो कतारूं लगियूं पियो हन कुरान पाक जे वर्कन ते सोने उस्मान जे खून जा कतरा कुरान मजीद ते किरा तिलावत कंदे कंदे मजलूम मदीना सोने उस्मान बुख है उन जी हालत में शहादत जो जाम नोश कयो मुझा दोस्तो ये कुरान पाक जो जेको कानून भी कुर्बान सां ईंदो अब कुर्बानी देनी पैदरींदो वक्त अची वियो ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजा कारकुन तैयार आहिन अब तैयार आहे ना रात हैरान आहे दुनिया रात पांजी निंड फिटाए बिस्तरा छड़े 2 बजे ताईं रोड ते हे कारकुन वेठा हन इए वेठा हा रोडन रस्तन के डी करे छड़ियो जो कायद असा के हुक्म कर कायद तेरा एक इशारा हाजिर है खून हमारा डाडा चो कायद तेरा एक इशारा हाजिर है खून हमारा मुझा दोस्तो असा तो उनके हुक्म थे पांजी जान माल कुर्बान करने के लिए तैयार आयो इधर आ सितमगर हुनर आजमाए तू तीर आजमा हम जिगर आजमाए मुझे को बुलायो अल्लाह ताला अमल जी तौफीक अता फरमाए अकूल कौली हाजा वमा अलैना इल्लल